मसलिहत आमेज़ कूड़। मां हिक बादशाह जे बारे में ॿुधो त हुन हिक कैदीअ खे सज़ा जो हुकुम जारी कयो ऐं उन दरबार में बीठल कैदी जेके पंहिंजी जान जो ख़तरो लाहक हुयो उहो बादशाह खे पंहिंजी ॿोलीअ में घटि वधि ॻाल्हाइण लॻो। जंहिं ते उन बादशाह ॾिसी पुछियो ही छा चई रहियो आहे त हिक नेक सीरत वज़ीर बादशाह खे चयो, बादशाह सलामत, ही चए थो त उहे इंसान ॾाढा भला हूंदा आहिनि जेके पंहिंजे गुस्से खे पी वेंदा आहिनि ऐं माण्हुनि खे माफ़ कंदा आहिनि। बादशाह जॾहिं इहो ॿुधो त उन खे कैदीअ ते रहम अची वियो ऐं उन खे मारण जी सज़ा जो हुकुम वापसि वठी छॾियो। पर हिकु ॿियो वज़ीर जेको मुखालिफ़ बीठो हुयो उन चयो त असांजे माण्हुनि खे इहो नथो ठहे त कूड़ ॻाल्हाइनि। बादशाह सलामत, हिन कैदीअ त तव्हांखे गारियूं ऐं घटि वधि ॻाल्हायो आहे। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी नाराज़ थी वियुसि ऐं चयाईंसि त उहो कूड़ जेको हिन वज़ीर ॻाल्हायो मूंखे तुंहिंजे सच खां वधीक भलो लॻो, इन करे जो हिन जे कूड़ जो मक़सदु इन ॻाल्हि खे हिक नेकीअ जे तरफ़ वठी वञिणो हुयो ऐं तुंहिंजे सच जो बुनियादु सिर्फ़ ऐं सिर्फ़ फितने ते आहे। अक़लमंदनि चयो आहे त सच ॻाल्हाए फ़साद जी बाहि खे भड़काइण खां बहितर आहे त इंसान ख़ामोश रहे या कूड़ ॻाल्हाए।